आयो लाल सभई चओ झूलेलाल। अचो त असां करियूं दाता दूल जा दीदार। थी जल थल अंबर में जगे जंहिंजी ज्योति जलवेदार। 28 सवाल जो सही जवाब आहे बी। ठकुर पुगर राय पहिरें जन्म में साधु हुया। सवाल 29। ठकुर पुगर राय दरियाई पंथ जी जवाबदारी कंहिंखे सौंपी? ए लाल साईं, बी बुड्ढा साहिब, सी अंबाबाई, डी सुंदरदास। हिन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। भॻवान झूलेलाल ते आस अथव त दुनिया जी हर ख़ुशी तव्हां वटि आहे। सभई चओ जय झूलेलाल।